सजण हुक्म जो जीअं लतीफ़ जीअं सिंध ऐं जीअं आलम इंसानियत। अॼु पाण थोरो मारवी लतीफ़ साईं जी सुर मारवी जो जेको दास्तान आहे उहो दास्तान जेको असां वटि मौक़िक़नि तव्हां ॾिठो आहे त लतीफ़ साईं जो जॾहिं बि असीं रिसालो खणूं था त उन रिसाले में पहिरियां उन दास्तान जो तारीफ़ थियल आहे ऐं उन खां पोइ उन जा बैत ॾिनल आहिनि। त सुर मारवी जो जेको तारीफ़ आहे उन में कल्याण साहब जेको लिखियो आहे सुर मारवी उमर मारवी जो किसो आहे उनजी रूहानी माना असां अॼु उहो थोरो मुख़्तसिरन उनखे पढ़ूं था। कल्याण साहब चए थो मारवी पालणी नाले हिकु थरी पहवार जी न्याणी हुई। संस माउ जो नालो माॾोई हुयो। वटन फोग नाले हिकु हारी कमु कंदो हुयो। हाणे थर में हार पा थींदा हुआ या न, ख़ैर थर में बि पोखूं थियनि थियूं, जॾहिं बारिशूं पवनि थियूं त पोखूं थियनि थियूं। मारवी जोबन खे रसी त हू मथसि मस्त थी पियो। हसीन हुई, ख़ूबसूरत हुई त हू मस्त थी पियो। हिकु ॾींहुं संदसि माइटनि खां संदसि चङो घुरियाई। मारवी जो मङणो अॻई संदसि हिकु नियातीअ खेत सां जलो हुयो। सो मारवी जे पीउ साफ़ इनकार कयो। फोग जी दिलि में साड़ रहिजी वियो ऐं वेर वठण जा पह पचाइण लॻो। नेठि कही वियो उमिरि सुम्हरी वटि जंहिंजो थर ते राज हुयो, थर जो हुकुमरान हुयो। उमिरि हूअं त अदल इंसाफ़ जूं ॻाल्हियूं कंदो हो, पर फोग जे वाता मारवी जी सूंहं जी साराह ॿुधी पाण भुलिजी वियो। फोग चयसि त क़िबला इहा परी त अव्हां जे महल में सूंहे। इहा परी त अव्हां जे महल में सूंहे थी। अहिड़े सिज जहिड़ी सूरत नाक पखनि में पूरी पई आहे। उमिरि पंहिंजी शान खे विसारे फोग सां बदिलियल वेस में मारवी जे ॻोठ मलीर ॾे राही थियो। मारवी हूअं पिरिय फुटीअ जो सहेलियुनि सां गॾु खूह तां पाणी भरण वेंदी हुई। कज़ा इलाही कल्याण साहब लिखे थो, कज़ा इलाही जो उन ॾींहुं निंड खॼी वई हुयसि ऐं थोरो देर सां खूह ते आई हुई। फोग उमिरि खे इशारे सां मारवी ॾेखारी। उमिरि वधी वञी पाणीअ ढुक लाइ भीख कयसि। मारवी पहिरियां ई त छिरकी वई, पर पोइ हिकु सहेली जे चवण ते पाणी आचियाईंसि। जीअं ई हू उमिरि जे वेझो आई की हुन छिके खणी पंहिंजे उठ ते चाढ़ियुसि ऐं वठी अमरकोट ॾांहुं कांहिं। अमरकोट में मारवी खे उमिरि वञी पंहिंजे महल में क़ाबू कयो। हर राति जो खेसि अतुर अमीरनि, पुलावनि, शरबतनि, पट पटीअरनि, पखमल बाफ़तनि जा लब ॾींदो रहियो, पर हिन सतीअ लाइ पंहिंजे मिसकीन मारुनि सां गॾु सुख बि पुलावनि खां वधीक लज़त वारी ऐं उञ शरबतनि खां वधीक मिठी हुई। उन उञ खे मिठो कयो। होॾां मारू वीचारा बि माठ में रहिया। हीअ वीचारी थर ॼाई साणीअ खे सारे रातो ॾींहुं रत पई रहंदी हुई। जेसीं उमिरि जे कोट में काबियूं हुई तेसीं न लिंग धोताई, न वार वासियाई ऐं न बुत सां लोई लाथाई ऐं न ई बुत तां लोई लाथाई। बुख ने उजुन जे आख़िर अची मौत खे वेझी थी। हिकु ॾींहुं उमिरि खे सॾाए खेसि अर्ज़ु कयईं त जीअं मां हिते मरां त मुंहिंजो मड़ मलीर निज ऐं उनखे मुंहिंजे वतन जे भलियुनि सां वासी उनखे थर जी मिटीअ में पूरी। उमिरि संदसि सचाई ॾिसी हिनू ऐं उमालक खेसि आज़ादु कयईं। पोइ मारुनि ॾांहुं नियापो कयईं त पंहिंजी अमानत वठी वञो। मारुनि लाइ ईद थी वई ऐं हू जल्द अची उमरकोट में चढ़िया। उमिरि खे सौगातुनि सां मालामाल करे मारवी सिधो मलीर ॾांहुं वान। हाणे ॿियो पोइ हुनजो दास्तान ते इलाही सारो ॻाल्हायल आहे, इलाही सारो हुन ते गुफ़्तगू थियल आहे। ऐं उन सिलसिले में हिकिड़ी जेका ॻाल्हि असुल में करणु घुरां थो उहा ॾाढी अहम आहे। सॼी दुनिया अंदरि समाजनि ऐं क़ौमुनि अंदरि तमामु घणा ॾंद
कथाई जेके किस्सा ऐं कहाणियूं आहिनि उहे मुरवजते रहिया आहिनि ऐं केतिरा ॾंद कथाई किस्सा ऐं कहाणियूं उहे उहे लिखत में बि मौजूदु आहिनि त सीने ब सीने हिकु माण्हू खां ॿिए माण्हू ताईं उहे पहुचंदियूं रहियूं आहिनि। लतीफ़ साईं जी हिन में कमालियत कहिड़ी आहे? लतीफ़ साईं जी जेका गैर मामूलियत आहे हिन सुर में, उहा सच पुछो त एॾी वॾी आहे जो वतन सां इश्क खां सवाइ को बि रही नथो सघे। असांजी बदकिस्मती आहे जो असां लतीफ़ साईं खे पढ़ूं नथा, असां लतीफ़ साईं खे सम्झूं नथा, असां लतीफ़ साईं खां रुजू न कयो आहे। तंहिं करे असां इनफरादियत जी शिकार थी चुका आहियूं। तंहिं करे असां हिगाणप, अकेलाई, तनाई जी शिकार थी चुका आहियूं। लतीफ़ साईं जा जेके बि सुर आहिनि उहे सुर साहिरा समाज मां ई खयल आहिनि ऐं समाज जा जेके लोक दास्तान आहिनि उन्हनि खे बुनियाद बणाए लतीफ़ साईं पंहिंजो फ़िकुर ऐं फ़लसफ़ो पेश कयो आहे। सुरमारवी जो इहो किस्सो जेको कल्याण साहिबु लिखियो आहे, इहो भले ईअं खणी हुजे बि या इन में के वाधारा के घटि वधायूं ज़रूरु हुजनि, पर लतीफ़ साईं जो जेको कलाम आहे जॾहिं उहो पढ़िजे थो त असांखे ईअं थो महसूसु थिए त लतीफ़ साईं इन दास्तान खे, बल्कि सभिनी दास्तान खे पंहिंजी धड़ टुक करे हिकिड़ो अहिड़ो त शानदार बनायो आहे जो असां जॾहिं उनजी शाइरी ऐं फ़िकुर पढ़ूं था त हैरान थी था वञूं। ऐं मारवी जेका हुबुल वतनी जी अज़ीम अलामत आहे, लतीफ़ साईं उनखे हुबुल वतनी जी अज़ीम अलामत करे पेश कयो आहे। यानी वतन सां जेका हुब आहे, वतन सां जेको प्यार आहे, वतन सां जेको इश्क आहे, उन इश्क में हू उमिरि जे सभिनी आछुनि खे रद्द करे थी। ताम, पुलाव, अतुर, अंबीर, भला भला बाछाणा कपिड़ा, उन सभिनी खे रद्द करे हू लोही जी लॼ रखे थी ऐं हू चवे थी त मुंहिंजे लाइ जेका सथा कयो सैयद चए साओ सुकाई, उहो जेको साओ आहे न उहो मुंहिंजे लाइ अहम आहे। हीअ जेका फाटल लोही आहे, इहा लोही तुंहिंजे हिननि वेस वॻनि खां हज़ार दफ़ा वधीक भली आहे ऐं हज़ार दफ़ा वधीक सुठी आहे। त लतीफ़ साईं उन्हनि सभिनी दास्ताननि खे पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां समाजी ज़रूरतुनि मूजिबि, ॾाहप जी तक़ाज़ा मूजिबि, सम्झ ऐं शऊर जी तक़ाज़ा मूजिबि उनखे पंहिंजी तरतीब ॾेई उन ते समूरो फ़िकुर जेको आहे सो उहो लतीफ़ साईं पेश कयो आहे। असांखे इहा बुनियादी ॻाल्हि सम्झणी पवंदी त फ़िक्रे लतीफ़ जेको आहे ऐं उन में जेका दास्तान गोई आहे, उहा दास्तान गोई सीना ब सीना माण्हुनि खां हलंदी आई आहे ऐं लतीफ़ साईं उनजी तरतीब घड़ टुक करे उनखे हिकिड़ो हसीन दास्तान बनाए उनखे हिकिड़ो समाजी कार्ज ॾेई, हिकिड़ी समाजी ॾाप ॾेई उनखे एॾो त हसीन बनायो आहे जो असां जॾहिं उनखे पढ़ूं था ऐं उनखे गौर कयूं था त असां हैरान थी था वञूं। सो मुंहिंजा सॼणो, ऐं आख़िरी गुज़ारिश करियां थो त लतीफ़ साईं जे फ़िक्र खे सम्झण जे लाइ ज़रूरी आहे त असां लतीफ़ साईं जे फ़िक्र खे उन गहराई, उन समाजी, सियासी, क़ौमी ऐं आलमी तनाज़ुर में जॾहिं ॾिसंदासीं तॾहिं असांखे सम्झ में ईंदो त लतीफ़ केॾो वॾो मुफ़क्किर आहे, केॾो वॾो फ़लसफ़ी आहे, केॾो वॾो ॾाहू आहे, जंहिंजी ॾाप जा जेके ॾिस आहिनि उहे असांखे चीच खां वठी उहे असांखे उन पंध ते रवानो कनि था जेको पंधु आजबे जो पंधु आहे, जेको पंधु ख़ुशहाली जो पंधु आहे, जेको पंधु बराबरी जो पंधु आहे, जेको पंधु इंसानी वक़ार जो पंधु आहे, जेको पंधु पंहिंजे वतन सां मुहबत जी आख़िरी इंतिहा आहे। सो सॼणो पाण इहा गुफ़्तगू जारी रखंदासीं ऐं पंहिंजूं कचहरियूं जारी रहंदियूं। मुंहिंजे मूंखे हिकिड़ी गुज़ारिश आहे जेका सदाईं कंदो आहियां, तव्हां लतीफ़ टीवी आऊं न हूंदुसि हिन दुनिया में, यादि रखे छॾिजो ज़िंदगी इंसान जी केतिरी आहे का ख़बर कान्हे, अॻे पल आऊं हूंदुसि या न हूंदुसि, पर ही सभई वीडियोज़ यूट्यूब ते पियूं हूंदियूं
ऐं असांजी ईंदड़ नसुल जॾहिं ईंदो त घटि में घटि उनखे पंहिंजे वतन जी जेका साञा हूंदी आहे पंहिंजे वतन जी जेका हुब हूंदी उहा हुब ज़रूरु क़ाइमु थींदी इहो मुंहिंजो यकीन आहे इहो मुंहिंजे अंदर जो तइ थियल फ़ैसिलो आहे इहे वीडियो जेके डिजिटल दुनिया में असीं रखी रहिया आहियूं इहे पंहिंजो असरु ज़रूरु ॾेखारीनि अव्हांखे गुज़ारिश आहे त लतीफ़ टीवी खे सब्सक्राइब कयो उनजे वीडियो जे बटण खे दॿायो कमेंट कयो वॾे पैमाने ते तनक़ीदी कमेंट आहिनि त उहे बि अखियुनि ते आहिनि उहे बि भले तव्हां तनक़ीदी कमेंट कयो लाइक कयो शेयर कयो ऐं दोस्तनि खे चओ त उहे बि शेयर कनि छाकाणि त मूं फ़क़ीर जो जेको मक़सदु आहे उहो मक़सदु फ़िक्र लतीफ़ खे सिंध अंदरि झर झंग पहुचाइणो आहे छाकाणि त असांजो माण्हू जंहिं विगाड़प जो शिकार आहे जंहिं तकलीफ़ पीड़ा जो शिकार आहे उन तकलीफ़ मां कढण जे लाइ इहो इंतिहाई ज़रूरी आहे त फ़िक्र लतीफ़ खे असीं झर झंग पहुचायूं ऐं फ़िक्र लतीफ़ आम रिवाजी फ़िक्र न आहे हीउ जेको असां तसौफ़ जी तशरीह कंदा आहियूं त बाबा इहो अक़ीदनि मां निकितो मज़हबनि मां निकितो हिंसनि मां निकितो बिल्कुलु दुरुस्त भले इहा ॻाल्हि दुरुस्त बि खणी हुजे वक़्तु रखे पर लतीफ़ जो तसौफ़ ॿियो तसौफ़ आहे लतीफ़ जो तसौफ़ लातल जो तसौफ़ न आहे लतीफ़ जो तसौफ़ इन जे लाइ न आहे त तव्हां चुप कयो घर वेठा हुजो ऐं पंहिंजे ज़ात जी तरतीब ॾियो पंहिंजे ज़ात ऐं पंहिंजे अंदर खे उजारियो सिर्फ़ु एसि ताईं न आहे लतीफ़ साईं तसौफ़ पंहिंजे वहदतुल वजूदी तसौफ़ वसीले जंहिं मज़ाहिब जी ॻाल्हि थो करे सची बची अहिड़ी ॻाल्हि सिर्फ़ु इनकलाब जी ई करे सघनि ऐं वाकई सहन में रखणु खपे त लतीफ़ साईं जी जवानीअ में झोक जी जंग थी ऐं उन जंग जो हिकिड़ो तमामु वॾो पस मंज़र आहे ऐं उन ते पाण खे ॿिए गीलाज में ॻाल्हाईंदासीं बसि अव्हांखे गुज़ारिश आहे त लतीफ़ टीवी अव्हां जी आहे भले उहा हलाईंदो आऊं हुजां पर अव्हां जी आहे ऐं अव्हांखे बार बार गुज़ारिशूं कंदो रहियो आहियां त जेके बि दोस्त पंहिंजो का वीडियो लतीफ़ टीवी ते रखणु घुरनि था उहा तालुक़ रखंदड़ हुजे लतीफ़ साईं जी फ़िक्र सां त उहो मूंखे व्हाट्सएप कनि ऐं कई दफ़ा पंहिंजो नंबर बि अव्हांखे ॿुधाए चुको आहियां मुंहिंजो नंबर आहे 0300837075 ऐं वरजायां थो 0300837075 अव्हां इन नंबर ते पंहिंजूं वीडियोस ठाहे फ़िक्र लतीफ़ जे तनाज़ुर में मूंखे मोकिलींदो यकीनन उहे लतीफ़ थींदे ऐं जेको यूट्यूब चैनल आहे उन ते अपलोड थींदियूं ऐं नवां ख़्याल उहे बि जेको आहे सो लतीफ़ टीवी जे चैनल ते उहे ईंदा ऐं हिकिड़ो नओं बहस थींदो लतीफ़ साईं जो हिकिड़ो नओं डिस्कोर्स थींदो हक़ मौजूदु कीअं लतीफ़ कीअं सिंध ऐं कीअं आलम इंसानियत